गौरखिल अथॉरिटी में करप्शन ऐं नेब पारां जांच वारे मामले बाबति अव्हांखे आगाह कयूं। एहतसाब अदालत MNA रफ़ीक जमाली ऐं ॿियनि अमलदारनि जी 17 मार्च ताईं ज़मानत में वाध करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, गौरखिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक जमाली ऐं ॿिया वकीलनि समेत अदालत में पेश थिया आहिनि। अदालत संदन ज़मानत में 17 मार्च ताईं वाध करे छॾी आहे। अहम ख़बर आहे, हैदराबाद मां अव्हांखे ॾियूं पिया। गौरखिल अथॉरिटी में करप्शन ऐं नेब पारां जांच बाबति मामले बाबति अव्हांखे आगाह कयूं पिया। एहतसाब अदालत MNA रफ़ीक जमाली ऐं ॿियनि अमलदारनि जी 17 मार्च ताईं ज़मानत में वाध करे छॾी आहे। गौरखिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक जमाली ऐं ॿिया वकीलनि समेत अदालत में पेश थिया आहिनि। हिन जा तफ़सील वठंदासीं। हैदराबाद मां लाइन ते मौजूदु आहे नसीर चना। नसीर, आगाह कजो। 17 मार्च जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां त गौरखिल अथॉरिटी में करप्शन ऐं नेब पारां जांच वारो मामिलो आहे। एहतसाब अदालत MNA रफ़ीक जमाली ऐं नेब जांच में शामिल ॿियनि अमलदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत में 17 मार्च ताईं वाध करे छॾी आहे। गौरखिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक जमाली ऐं ॿिया पंहिंजे वकीलनि समेत एहतसाब अदालत में पेश थिया ऐं नेब अमलदार बि अदालत में पेश थिया। उन मौक़े ते जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾींदी त गौरखिल स्टेशन में जेको करप्शन केस जो रेफरेंस दाख़िल करण लाइ समूरा कागज़ नेब इस्लामाबाद मोकिलिया आहिनि, जंहिंसां रेफरेंस जी मंज़ूरी मिलंदी। असां अदालत उन मौक़े ते जेको वकील हुयो गुलाम असगर, उन ॿुधायो त असां अदालत खे ॿुधायो आहे त नेब वटि को बि सबूत न आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ रफ़ीक जमाली ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत में 17 मार्च ताईं वाध कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।